गुज़श्ता कई सालों से शहर के मुख्तलिफ मकामात पर नस्ब किए गए पाक नामों के टावर कहीं पर टूट फूट का शिकार है तो कहीं गिरने के दहाने पर हैं। मकामी इंतज़ामिया के अदम तवज्जुही के बाइस शहर के मेन चौक अल्लाह वाले टावर का हाल बहुत खस्ता है, जो किसी भी वक्त गिरकर बहुत बड़े हादसे का सबब बन सकता है। में तूफ़ान जेको आयो हिकिड़ो अलाह वारो टावर शहर जे ॿाहिरि लॻल हो ऐं ॾाढी सूंहं ॾिए पियो, उहो किरी पियो। इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबु उहो ईअं ई रोड ते पियो रहियो। शहरनि पंहिंजी मदद पाण तहत खणी उनखे साइड करे रखाए छॾियो। ॿीहर उनजो इंतिज़ामिया को बि जेको आहे सो नोटिस न वरितो। हाणे जेको अलाह वारो टावर म्यूनिसिपल ऑफिस जे भरिसां लॻल आहे त उहो बि किरण वारो आहे ऐं उहो बि डैमेज थी चुको आहे। ऐं असां चऊं था ईअं न थिए जो इन जे किरण सां शहरनि जो नुक़सानु थिए, को माण्हू ज़ख़्मी थियनि, ॿियो को वॾो हादसो थिए। इन खां बहितर इहो आहे, असांजो मुतालबो आहे हीअ सभु शयूं म्यूनिसिपल जे अंडर में अचनि थियूं पियूं। TMO जे एडमिनिस्ट्रेशन जेका बि आहे उन्हनि जे अंडर में आहे। DC साहब खे इहा बिलख़ुसूस अपील कंदासीं त ख़ुदा कारण हिन टावर जी जेको आहे सो हालत नाक़िस आहे, इनखे दुरुस्त करायो वञे जीअं वधीक नुक़सान खां जेको आहे सो बची सघे। जबकि वश न्यूज़ से शहरियों ने बात करते हुए कहा कि हर साल बजट में रिपेयर के नाम पर लाखों करोड़ों रुपए करप्शन के नज़र हो जाते हैं, जिनका कोई अता पता ही नहीं। उन्होंने मजीद कहा कि डिप्टी कमिश्नर कंबर शदाद कोट को इस अहम इशू का नोटिस जल्द से जल्द की बुनियाद पर लेना चाहिए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदाद कोट।